नाज़रीन जीअं त हालाणीअ में वधंदड़ मंशियात जे वाइपे हितां जे नौजवाननि जी ज़िंदगी अजीरन बणाए छॾी आहे। नशे जे वाइपे जे करे केतिरा ई नौजवान मौत खां पंहिंजी ज़िंदगीअ तां हथ धोई चुका आहिनि। अचो त हालाणी जे माण्हुनि खां पुछूं त हुननि जो मंशियात विकिरो जे ख़िलाफ़ छा चवणु आहे। हाणे हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, उहो नशे जो आदमी थी वियो आहे, उन वटि पैसा न आहिनि त घर जो अन्न बि चोरी करे थो वञे, जेको तेकड़ो हथु थो अचे उहो खणी थो वञे पंहिंजे नशे जे पूरे जे लाइ। एॾो त सिलसिलो शुरू थी वियो आहे, ॾोहनि में वाधारो सिर्फ़ु नशे जे करे थियो आहे। माण्हू आयो वेंदे गोलीअ जो शिकार थियो थो वञे। इहे मवाली जेके थरे जा आइस जा मवाली उहे जेको आहे ॾोह बि कनि था, माण्हू मारे वञनि था, चोरियूं बि करे वञनि था। इन ते का बि रोक टोक न आहे। इन जे करे असां SP नौशहरो खे गुज़ारिश कंदासीं त हिन लानत खे नशे खे मुकमल तौर ते बंदि करायो वञे त जीअं नौजवान नस्ल पंहिंजी सिहत बहाल रखी सघे। पुलिस हिननि खे नशे पीअण वारनि खे खाइण वारनि खे वठी थी वञे, वरी उन्हनि खां पैसा वठी छॾे थी ॾिए। बराए महिरबानी इन खां बहितरात जेके नशो खपाइनि था उन्हनि खे ॿधो ऐं उन्हनि खे सुख कयो, जीअं हालाणी में को बि नशो खपाइण जे लाइ कोई बि न बचे। हालाणीअ में मंशियात तमामु आम जाम थी वई आहे। आइस ठरो रेट कीअं आदाब हर दुकानदार मोहल्ले चौराहे में घणी आम विकिरो थी रही आहे। पर इन ख़िलाफ़ न को एक्शन थो खजे, न को तदारुक थो थिए। राति जो को न को मवाली को दुकान भञूं वेठा आहिनि, का केबिन भञूं वेठा आहिनि, को बि घर सेफ न आहे जिते राति जो का चोरी वग़ैरह न थी थिए। हालाणीअ में नशो तमामु घणो आहे। इन मोती मर्द में घटि 3-4 नौजवान महीने ॿिनि में मरी चुका आहिनि, पर उन्हनि जो बि को न एक्शन थी, न का जांच थी, न को कानून खे हरकत में थो अचे। असांजो शहर हालाणी कंडियारो मेहरापुर खां बि तमामु माना गोए खणी वियो आहे नशे जी सूरत में। हिते मवाली सॼो ॾींहुं नशे जी हालत में घुमंदा था वञनि। को पुलिस वारो या को कानून जो को बि अहिड़ो अमल न आहे त हिननि खे इन शइ खां रोके सघे। शराब, आइस, भंग, अफ़ीम, उनखां अलावा ज़ेड जो जेको नशो नौजवान नस्ल में घणो फैलिजी वियो आहे ऐं नौजवान नस्ल तमामु तबाह थी रही आहे। उनखां अलावा असां इहो बि ॾिसूं था त जेके डीलर आहिनि ऐं जेको नशो खपाइण वारा आहिनि उन्हनि खे पुलिस कुझु बि कोन थी करे। आम जेके नंढा नौजवान नस्ल ऐं उन्हनि खे जेको नशो मिले थो उहे कनि था। वेतर रस्ते में ईंदड़ वेंदड़ आम जेके नंढा मवाली आहिनि उन्हनि खे परेशान कयो थो वञे। उनखां अलावा नशे में इहो नुक़सान बि आहे त जंहिं ॿार खे घरां पैसा नथा मिलनि, मिसाल हुननि जे पढ़ण जी उमिरि आहे, पढ़नि त नथा, नशो कंदा उन्हनि खे घर वारा पैसा किथां ॾींदा, छो जो उहे बि मज़ूर माण्हू आहिनि। वेतर उहे राति जो कंहिंजो तालो टोड़े, कंहिंजो का शइ अहिड़ी पियल आहे उहा खणी खपाए वञी नशो कंदा। असां IG गुलाम नबी मेमून, उनखां अलावा SSP नौशहरो फिरोज़ ऐं वाला ऑफिसरनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे हालाणी शहर में हीउ जेको आइस जो नशो ऐं शराब जो नशो जेको हिते जाम हली रहियो आहे ऐं वधे पियो, उन ते कंट्रोल करायो वञे ऐं नौजवान नस्ल खे बचायो वञे। नाज़रीन जीअं तव्हां हालाणी शहर जे माण्हुनि जो आवाज़ ॿुधो ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हालाणीअ में वधंदड़ मंशियात जे वाइपे हितां जे नौजवान नस्ल तबाह थी चुको आहे, जंहिंजे करे नशे जे करे हालाणीअ में ॾोहनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। ऐं हिन नशे खे जेको आहे सो ख़तमु करण बजाए पुलिस आम रस्ते वेंदड़ ऐं नशो कंदड़ मवालीअ खे गिरफ़्तार करे ऐं चालान करे कागज़ी कार्रवाई पूरी करे आहे, खे गिरफ़्तार करे न रही आहे। हितां जे माण्हुनि SSP नौशहरो फिरोज़ खां घुर कई आहे त जल्द खां जल्द जेको आहे सो मंशियात ते कंट्रोल कराए हालाणी जे नौजवान खे नशे वारे वाइपे मां बचायो वञे।